सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। जी असा आम तो भाई गणेश जो मिसाल में था जॾहिं उनजो पीउ गुज़ारे वियो तो उनजो पीउ ज़मीन पंहिंजे हिकिड़े खे ॾेई वियो पर खातो कोन ॾेई वियो। तुंहिंजो पीउ गुज़ारे वियो तो उन खाते वारे चयो मूंखे खातो ॾियो। हिन चयो असां ज़मीन ॾिनी कोन्हे, कोई शायद। मां चयो शायदि कोई आहे। जॾहिं शायदी तौर उन शख़्स चयो त मुंहिंजो छा तव्हांजो भाउ आहे गणेश हो। तो जॾहिं गणेश खे चयऊं भई तूं छड़ो चओ त मुंहिंजो पीउ ज़मीन कोन्हे ॾेई वियो, मुंहिंजे ॾेई विया पैसा ॾेई वठी विया त मां छो कूड़ ॻाल्हायां। मुंहिंजो ठीकु आहे, ॿियो खाए अधु तोखे ॾींदऊं, अधु असां सॼा असां ॿाहिरि निकिरी रहंदासीं। मां चयो न, मां छाजे लाइ कयां। आख़िर में चयो सॼी तूं खण, भई ॿियो हुजे खाए, तेको पंहिंजे घर में हूंदी ॿिए खे छो ॾी। तूं चयो मां सचे साईं जी शरण में वेंदो आहियां, सचे साईं ॾे वेंदो आहियां, ॾाढी वेंदो आहियां। उन मूंखे चयो तूं सच थी करे हल, सच ते हल, बहितर थी करे हल। उन सच जी रहमत में असांखे एॾी मिल्कियत, जाइदाद, कारोबार सभु ॾिना आहिनि। हाणे उन एॾी वॾी रहमत कई आहे, मां हिकिड़े ज़मीन जे टुकड़े जे लाइ पंहिंजो साॼ ख़तमु करे कूड़ ते हलां, मुंहिंजा सभेट पड़ वेंदा हलिया न, त को थोरी ज़मीन मां ॾियो, मुंहिंजी सच बि बचंदो, अञा मूंखे भाउ खे नसीब खुलंदो, मां सदाई ख़ुशहाल रहंदुमि, बहितर रहंदुमि। त जॾहिं असां चङाई में, मालिक जी रहमत में थोड़ी पंहिंजी ग़लती फिटी कंदा आहियूं, चङाई में फिटी कोन कंदा आहियूं, असां कूड़ फिटी कंदा आहियूं, असां ग़लति आदत फिटी कंदा आहियूं, चङी आदत बि कोन फिटी कंदा आहियूं, असां क्रोध, साड़, जलन उहो फिटी कंदा आहियूं, असां प्यार मोहबत फिटी कोन कंदा आहियूं, असां शेवा, संस्कार, गुण बणाए करे रखंदा आहियूं, पर अवगुण, दुर्गुण ऐं कंहिंखे दुख ॾियण फिटी कंदा आहियूं। फिटी असां सभु कुझु किचिरो ऐं गंद कंदा आहियूं। रखंदा चङाई कयो त पोइ असांजो जीवन सुखी रहंदो आहे। जीअं हुन चयो भई थोरी कूड़ जे करे मां पंहिंजो सॼो भाग छो छॾां। मालिक जी रहमत सां मूंखे एॾो भाग आहे, नसीब आहे, थोरी ॻाल्हि जे करे मां छो छॾां। असां जॾहिं ग़लति चीज़ फिटी कंदा आहियूं, चङी चीज़ वठंदा आहियूं, मालिक जी रहमत मिलंदी आहे त असां मालामाल थींदा आहियूं। ऐं असां इंसान थोरी ग़लती उते कंदा आहियूं जॾहिं ग़लति चीज़ खे संभाले करे रखंदा आहियूं ऐं चङी चीज़ फिटी करे छॾींदा आहियूं। प्यार मोहबत खे उछलाए छॾींदा आहियूं, साड़ ऐं क्रोध खे रखी छॾींदा आहियूं। चङी बहितर हालत खे असां छॾे ॾींदा आहियूं, पंहिंजी मनमानी ॾेखारींदा आहियूं। चङा खाधा पीता उथी वेठी अंदाज़ असांखे घटि लॻंदा आहिनि, ऐं जेके ग़लति अंदाज़ हूंदा आहिनि उनखे असां चङो सम्झी करे वेही रहंदा। त जंहिं चीज़ खे असां अहमियत ॾींदासीं उहा चीज़ असांजी अची वेंदी आहे। जॾहिं उनजो नतीजो दुख या तकलीफ़ ईंदी आहे त पोइ चवंदा आहियूं कयूं ग़लति पर नतीजो सही मिले। भई पोखियूं ॿेर या बबुर ऐं मिले न अंब, ईअं कीअं थींदो। पोखियूं मिर्चां ऐं मिलन केला, उहो कीअं थींदो।
जड़ो पोखींदासीं उहो कुझु मिलंदो। तंहिंजे करे मालिक जी शरण में अचण जो मक़सदु आहे असां उनजे गुणनि खे, उनजी रहमतुनि खे, सची साईं जी आसीसाउनि खे, जेका उनजी कृपा करुणा मिली आहे, असां उसखे यादि कयूं। ऐं जीअं उनजी रहमतुनि खे यादि कंदासीं त पोइ जेके असांजूं ग़लतियूं हूंदियूं, ख़राबियूं हूंदियूं, उहे न जे बराबरि हूंदियूं, पंहिंजो पाण दूरि थियणु शुरू थी वेंदियूं। भई त मुंहिंजी जॻह ई कोन्हे ऐं असांजो जीवन सदाई सुखनि सां, ख़ुशियुनि सां भरिजी करे थो भई ॾेकी करे उथंदो। तंहिंजे करे असां उन सचे साईं जी रहमतुनि में अची करे साए विस्पति सुख्या ऐं सताबा थे आणींदा। असां चिंता छॾे करे चिंतन खे वधाईंदा। असांखे चिंता जी चिता ते न आहे चढ़णु। असांखे चिंतन करणु भई जेको दुख जो कारण आहे बसि उनखां पासीरो थियणो आहे, ॿियो कुझु बि न आहे। चङे अंदाज़ खे अपनाए करे थोरो ग़लति अंदाज़ छॾिणो आहे, ॿियो कुझु बि न आहे करणु। पंहिंजी ग़लति सोच छॾे करे चङी सोच खे अपनाइणो आहे, ॿियो कुझु बि कोन्हे करणु। असांखे साह जलन क्रोध खे ख़तमु करे प्यार ऐं मोहबत सां हलिणो आहे, ॿियो करणो ई छा आहे। असांजो जीवन बहकी उथंदो आहे। असांजी नज़र गुलनि ते हूंदी त पोइ कंजा असांखे लॻंदा बि न, पंहिंजो पाण ख़तमु थी वेंदा। यादि कंदा ईंदा बि सही, भई जेतिरा दुख ईंदा उहो गुलनि खे ॾिसण सां कंदा लॻंदा ई कोन। भई एतिरी जी माने चङाई लॻंदी, थोरा दुख लॻंदा ई कोन। ऐं जेकॾहिं अञा विश्वास हूंदो त मालिक रखंदो ई गुल करे त पोइ वरी ॿूटे मां कंठा ई ख़तमु थी वेंदा आहिनि, कंठो हिकु बि न रहंदो। असां गुलनि वांगुरु चमकंदा रहंदासीं, सदाई हुनजी रहमत में रहंदासीं।